जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। सावण जो महीनो पियो हले, यानी कि भोलेनाथ भॻवान जो महीनो ऐं उन सां गॾु माता गौरा माता जो बि महीनो। त हिन महीने में असां सिंधियुनि जा ॾाढा सारा त्योहार ईंदा आहिनि, जंहिंमें कि असांजी तीज माता जो बि त्योहार ईंदो आहे। तीजड़ी जो व्रत रक्षाबंधन यानी सत्यनारायण खां पोइ जेको टियों ॾींहुं हुजे यानी तीज जो ॾींहुं हुजे उन ॾींहुं रखिबो आहे। असांजी माताऊं भेनरूं ऐं माऊं इहो व्रत रखंदियूं आहिनि पंहिंजे सुहाग लाइ, यानी श्रद्धा ऐं प्रेम सां इहो व्रत रखंदियूं आहिनि। व्रत खां हिकु ॾींहुं पहिरीं राति जो पंहिंजे हथनि में मेहंदियूं लॻाईंदियूं आहिनि ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो असुर खां हीअ व्रत जी शुरूआति थी वेंदी आहे। तीजड़ी व्रत जो संकल्प करिजे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी करे सनान खां पोइ पाणी न पीबो आहे जेसि ताईं ब्राह्मण जे घर पूॼा लाइ न वञिजे। ब्राह्मण 7 ॾींहं अॻु ई 7 अननि सां तीजड़ी खे पोखे छॾींदो आहे। के माताऊं घर में बि हीअ तीजड़ी पोखे पूॼा कंदियूं आहिनि। 7 अन पोखिबा आहिनि ऐं उन मां जेके सावा छला निकिरंदा आहिनि उन खे ई तीजड़ी माता सम्झिबो आहे। उन जो ई माता जे रूप में पूॼा करबी आहे। तीजड़ी माता जी पूॼा ऐं कथा जो वीडियो मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां। हिन बार तव्हां थंबनेल में पढ़ियो हूंदो त मां तव्हांखे छा थी चवणु चाहियां। मुंहिंजो चवण जो अर्थ इहो आहे कि अगरि असांखे का दिक़त थी वञे, असांजो विर्त रखियलु आहे ऐं असां पूॼा नथा करे सघूं त ओॾीमहिल असां छा कयूं। त मां हिन जे बारे में पंहिंजे महान विद्वान पंडित राजा महाराज शर्मा जेके कि जोधपुर मां आहिनि उन्हनि खां इहा ॻाल्हि पुछी कि अगरि कंहिंखे का प्रॉब्लम हुजे जंहिंसां कि हू पूॼा पाठ नथा करे सघनि त हुननि मूंखे छा जवाबु ॾिनो, उहो मां तव्हां सां गॾु शेयर थी कयां। इसके लिए साक्षी एक काम करो, जो चल फिर नहीं सकती है वो व्रत तो भले रखे और कथा उसके घर में से कोई और लेडी जिसने तीज का व्रत रखा हुआ हो वो सुन के आ जाए और वहाँ का जल जो है वो तीज में डाल करके वो थोड़ा जल लेकर के आ जाए। और शाम के टाइम में अगर सीढ़ी ऊपर नहीं चढ़ सकती है तो इसका एक सब्स्टिट्यूट है, या तो शिव भगवान की मूर्ति हो जिसमें चांद लगा हुआ हो। जब चांद उदय हो जाए, चांद निकल जाए, तो शिव भगवान की मूर्ति में जो चांद है उसको चलनी से देख करके, या जो भी प्रोसेस करते हैं तीज के टाइम में वो देख करके व्रत छोड़ सकती है। या फिर मोबाइल में चांद उदय हो जाए तो उसकी पिक्चर खींच करके इसको दिखा दो। बहनों, कभी भगवान न करे कि आपके साथ इस तरह का कुछ प्रॉब्लम आए। अगर ऐसा हो जाता है कि जैसे हम थोड़ा सा चलने फिरने में असमर्थ हो जाते हैं तो आप इस तरह से पूजा पाठ यानी हमारी तीजड़ी माता की जो पूजा होती है वह कर सकते हैं। अभी आप सभी ने हमारे माननीय पंडित राजा महाराज जी जो कि जोधपुर से है उनके मुखारविंद से सब कुछ बातें सुन ली है। तो कहते हैं ना, ब्राह्मण तो भगवान का रूप होते हैं, तो भगवान के रूप में हमारे ब्राह्मण जो होते हैं उन्होंने हमें इस बात को अच्छे से समझा दिया है। तो आप भी अपनी इस तरह से तीजड़ी माता की पूजा को पूरा कर सकते हैं। और आप हमारे चैनल सिंध समाज पर सिंधी में बहुत सारी कथाएं और वीडियो देख सकते हैं। फिर मिलेंगे एक नए वीडियो के साथ, तब तक जय झूलेलाल।